मोरो ख़बर शामिल कजे सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ प्यार जो पाणो कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ जे लाइ मीडिया सेंटर पहुची वियो। तहफ़ुज़ जो मुतालबो कंडियारो वासी प्यार जो पाणो कंदड़ जोड़ो रज़िया उॾण पंहिंजे मुड़ुस अमजद अली उॾण सां गॾिजी मीडिया सेंटर में ॿुधायो त मुंहिंजे अॻोणे मुड़ुस 8 महीना अॻु तलाक ॾेई छॾी हुई। हाणे मूं शरीयत मोहम्मदी मूजिबि नौशरो फ़िरोज़ कोर्ट में निकाह कयो आहे, जंहिं तां मुंहिंजा माइट फारूक उॾण, अब्दुल समद उॾण, सादिक उॾण, असगर अली उॾण, दोस्त मोहम्मद लाल मोहम्मद उॾण ऐं ॿिया कावड़जी पिया आहिनि, जेकी असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ख़दशो आहे त असांखे क़तल कयो वेंदो। हिननि आला अख़्तियारनि SSP नौशरो फ़िरोज़, DSP कंडियारो ऐं SHO कंडियारो खां मुतालबो खे त ॼाणल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।